पैगामी सिंध न्यूज़ में भली कार पखो प्रेस क्लब में ॻोठाणनि जो पुलिस एहलकार जी ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाज करे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। उन ॾस में गरेले जे ॻोठ कादिर बख्श भुट्टो जे वासिन ॻोठाणनि रसूल बख्श चन्ना ऐं ज़ाकिर हुसैन इल्ताफ़ ऐं तोशाद अली चन्ना मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजे ॻोठ में ॻोठाणे सिराज चन्ने खां रहाइश गाह 8 लाख रुपए में ख़रीद कई हुई, जंहिंखे असां पूरी रक़म ॾेई छॾी आहे। जंहिं बाद पुलिस एहलकार आशिक चन्ना हाणे असांखे हिसाए रहियो आहे त जॻह मां वठंदुसि, तव्हां हथ खणी वञो न त सख़्त नतीजा भोगण लाइ तैयार रहो। जॾहिं त असां वटि जॻह जे ख़रीद जा दस्तावेज़ ऐं पाड़ेसिरी गवाह बि आहिनि। जॻह विकिरो कंदड़ सिराज पिणु राज़ ख़ुशी सां लिखत ज़रिए काग़ज़ ॾिना हुया, पर पुलिस एहलकार आशिक चन्ना धमकियूं ॾेई चई रहियो आहे त मूंखे 2 लाख रुपया ॾियो त तव्हांखे जॻह ॾींदुसि, न त मां कब्ज़ो कंदुसि। अहिड़ी शिकायतूं असां ॻोठ जे चङनि सां पिणु कयूं आहिनि, पर को बि तदारुक न आहे थियो। जॾहिं त क़ानूनी तरह सां DIG लाड़काणो ऐं कोर्ट सॻिड़े जो दड़ खड़काईंदासीं। पुरानी मुद्दे भी 60,000 पुराने दिखाई हाँ यो जो को लूसी जो को आशिक यो आशिक लूसी मुझे दरद है ते मुझे आशिक के छोकरो है उन जो चाचो माना जे बिठा त माना मुझे दरद है घंट देंदा तो 2 लाख अन्या वठंदा।